न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रिपोर्ट शंकर लाल ब्यूरो चीफ घोटकी देर की लग कंहिंजो जे रिहायशी शहज़ादो टानोरी जो पंहिंजी बिरादरी जे बासरनि ख़िलाफ़ एहतजाज। कुछ ॾींहं पहिरियां सोशल मीडिया ते कमेंट्स ॾियण तां बासर मछिड़जी पिया। सरेआम तशद्दुद करे तज़लील कई वई। तफ़सील मूजिब डहर की लग कंहिंजो जे रिहायशी शहज़ादो टानोरी डहर के ऐवान सहाफ़त प्रेस क्लब पहुची पंहिंजी बिरादरी जे बासर जवाबदारनि यूनिस टानोरी, आसिफ टानोरी, माशूक यूनिस टानोरी ऐं ॿियनि ख़िलाफ़ दाहींदे चयो त कुझु अरिसो पहिरियां सोशल मीडिया ते कमेंट्स करण ते जवाबदार ॾमरिजी पिया। पंहिंजे घर ऐं दुकान ते हमिलो करे मूंखे ऐं मुंहिंजे ॿारनि ते तशद्दुद कयो ऐं वीडियो रिकॉर्ड करे सोशल मीडिया ते मुंहिंजी तज़लील कई ऐं मुंहिंजे जेब मां टच मोबाइल रोक रक़म फुर करे विया, जंहिंजी FIR दाख़िल करणु कंहिंजो थाणे जे SHO इनकार करे छॾियो। जवाबदार बासर हुजण करे पुलिस का बि कार्रवाई न कई। शहज़ादो टानोरी चयो त आउं सोशल वर्कर आहियां, संदसि मूं सां इंसाफ़ कयो वञे। जवाबदार अॼु बि आज़ाद घुमी रहिया ऐं मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। वधीक हुन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध, DIG सखर ऐं SSP उमर तफ़ील खां नोटिस वठण ऐं इंसाफ़ करण जी अपील कई। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ या केश हुया ऐं 1,05,000 मुंहिंजी दुकान खोले कढिया अथनि। मुंहिंजी दुकान ते आया जॾहिं मूंखे फुर कयो जॾहिं मां ॿधो आऊं 1,05,000 उहे आहिनि। उहे मञनि बि था बिरादरी जे अॻियां ॾियनि नथा। ॾाढी मुड़ुस या केसनि को हथु खणे त पोइ ॾींदासीं न त असां मारींदासीं। ऐं इन में हिकिड़ो आसिफ जेको आहे हिन टाइम ते रूपोश आहे ऐं थाणे जे अॻियां घुमे थो पियो। उन्हनि खे पुलिस वठण वारी कोन्हे ऐं बासरनि जी उन्हनि खे सपोर्ट आहे। मुंहिंजी आला हुकाम DIG IG वज़ीर आला सिंध, वज़ीर आज़म पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट साहिब खे मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे त मूंसां इंसाफ़ कयो वञे, ताक़ीक़ कई वञे। ऐं मां मीरपुर माथेलो ASP जे मां इनकारी कई। SP साहिब खे मां अर्ज़ु कयो बाबा मीरपुर माथेलो ASP जे मूंखे इनकारी ॾे, उन मूंखे इनकारी न मिली। मुंहिंजो बाक़ी SHO मां छा जे लाइ रहियो आहे। SHO साहिबु सैयद आहे। मां पहिरियों बि कंहिं चकर उनखे हथु ॿधी चयो आहे त बाबा तव्हांजे साम्हूं मञनि था, मूंसां इंसाफ़ छो न थींदो आहे। बाबा तोसां इंसाफ़ थी वियो आहे, तुंहिंजी ॿाहिरि पहिरियों थी वञे। अड़े बाबा उहे त धकनि जूं थियूं आहिनि। मुंहिंजी फुर काॾे वञे, जेके मञियूं वेठा आहिनि मूंसां तज़लील थी आहे उहा काॾे वञे। तज़लील वारो खे तव्हां साइबर क्राइम में वञो। बाबा साइबर क्राइम में हाणे हिते असांजी डेरकी में न, असां ग़रीब माण्हू वटि किरायो बि न आहे, असां साइबर क्राइम किथे वञूं। एतिरी असां वकील कयूं, छा कयूं। SHO साहिबु हद जो